जॾहिं परदो खॼंदो। अमरीकी सदर रोनाल्ड रेगन 30 मार्च 1981 ते पुरएतमाद चेहरे सां पंहिंजे सदारती महल वाइट हाउस मां निकितो। कारनि जो काफ़िलो हुनखे वाशिंगटन जे हिल्टन होटल ॾे खणी रवानो थियो। प्रोग्राम जे मुताबिक़ हुन होटल जे शानदार हाल में हिकु तक़रीर कई। तहसीन आफ़रीन जी फ़िज़ा में हुनजी तक़रीर ख़त्म थी। हू माण्हुनि जे हुजूम में खिलंदे चेहरे सां ॿाहिरि आयो। हू पंहिंजी गोली प्रूफ लेमोशिन कार खां सिर्फ़ चंद क़दम जे फ़ासिले ते हो त अचानक ॿाहिरि बीठल मजमूए मां गोलियुनि जूं आवाज़ूं अचण लॻियूं। हिकु नौजवान जॉन हैंकले 2 सेकंडनि जे अंदरि 6 फायर कया। हिकु गोली मिस्टर रेगन जे सीने ते लॻी। हू खून में लथपथ फौरन अस्पताल पुॼायो वियो। अचानक गोली लॻण खां पोइ सदर अमेरिका जो जेको हाल थियो उहो AP कारपोरेटर हिन लफ़्ज़नि में बयानु कयो आहे। मिस्टर रेगन जहिड़ो कर सुन थी वियो। मुस्कुराहट हुनजे चपनि तां ग़ाइब थी वई। टाइम्स ऑफ इंडिया 31 मार्च 1981। इहो वाक़ियो उन सूरत हाल जी हिकु तस्वीर आहे जेको मौत जे हमले वक़्तु अचानक माण्हूअ ते तारी थी वेंदो। माण्हू मौजूदा दुनिया में पंहिंजे पाण खे आज़ादु सम्झी रहियो आहे। हू निडर बेबाक जेको चाहे सो ॻाल्हाए थो, जेको चाहे सो करे थो। अगरि कंहिंखे को माल हथ अची वियो आहे त उहो सम्झे थो मुंहिंजो मुस्तक़बिल महफ़ूज़ आहे। कंहिंखे को इक़्तिदार हासिलु थी वियो आहे, उहो पंहिंजे इक़्तिदार खे ईअं इस्तेमालु करे थो जीअं उहो इक़्तिदार खां कॾहिं बि फुरिजण वारो कोन्हे। हर माण्हू पुरएतमाद चेहरे सां पियो हले। हर माण्हू खिलंदे पंहिंजी लेमोशीन ॾे वधे पियो। उनखां पोइ अचानक परदो खॼे थो। मौत जो फ़रिश्तो हुनखे मौजूदा दुनिया मां कढी अॻीं दुनिया में पुॼाए थो छॾे। इहो हर माण्हूअ जी ज़िंदगीअ जो हिकु इंतिहाई भयानक लम्हो आहे। जॾहिं इहो लम्हो अचे थो त माण्हू पंहिंजे अंदाज़े जे बिल्कुलु ख़िलाफ़ सूरत हाल खे ॾिसी दहशत ज़दा थियो वञे। अचानक हुनखे महसूसु थिए थो त इहो सभु कुझु महज़ धोखो हो जंहिंखे हुन वॾी हक़ीक़त सम्झी वरितो हो। मूं पंहिंजे पाण खे आज़ादु सम्झियो हो पर आउं त बिल्कुलु बेइख़्तियार निकितुसि। मूं पंहिंजे पाण खे माल ऐं जाइदाद वारो सम्झो पर आउं त बिल्कुलु ख़ाली हथ हुउसि। मुंहिंजो ख़्यालु हो त मूं वटि ताक़त आहे पर ख़ुदा जी हिन दुनिया में मक्खी ऐं मच्छर खां वधीक बेज़ोर हुउसि। आउं सम्झंदो हुउसि त मूं सां गॾु माण्हू आहिनि पर आउं त हिते अकेलो आहियां। उहो इंसानु जेको इन ॻाल्हि खे नथो सम्झे जंहिंखे हुनखे सभ खां वधीक सम्झण जी ज़रूरत हुई।